मुफ्ती साहब मानी भी तैयार हुजे ऐं नमाज भी पहिरियां मानी खाइजे या नमाज पढ़जे। ॿियो सवाल त मानी खाइण जे दौरान आज़ान जो जवाब ॾिजे या बाद में, ऐं हर मस्जिद जी आज़ान जो जवाब ॾिजे या पंहिंजी मस्जिद जी आज़ान जो जवाब ॾिजे। भाई अब्दुल जमील साहब, इन में 3 सवाल पुछल है। एक सवाल तो इहो पुछल आहे जॾहिं माण्हू मानी जे लाइ मतलब उनखे मानी भी खाइणी आहे ऐं जमात जो वक़्त भी थी चुको आहे, त हाणे उहो जमात में वञे या अॻ में मानी खाए, त अहिड़ी सूरत में जमात के न छॾिजे। मानी के तरजीह ॾियणु उन वक़्त ज़रूरी आहे या जाइज़ आहे जॾहिं इंसान के शिद्दत जी बुख लॻल हुजे। हर हालत में ईअं न जो अॻ में मानी खाओ पोइ नमाज़ ते वञो, भले नमाज कज़ा थिए या जमात हली वञे। इहा जेकी सूरत आहे तव्हां उलमा खां ॿुधी हूंदी त पहिरियों मानी खाइजे पोइ जमात में वञिजे, उहा उन वक़्त आहे जॾहिं शिद्दत जी बुख लॻल हुजे ऐं मानी भी मौजूद आहे। जेकॾहिं मानी न खाईंदो नमाज में वेंदो त सॼो ख़्याल इन जो मानी जे पासे हूंदो, त इन सूरत में पहिरियों मानी खाइजे पोइ नमाज में वञिजे। जेकॾहिं इंसान के शिद्दत जी बुख नाहे लॻल, नॉर्मल कंडीशन आहे, त अहिड़ी सूरत में मानी के पासे कजे, अॻ में जमात में शरीक थिजे, पोइ मानी खाइजे। ऐं ॿियो सवाल इन इहो पुछो आहे त मानी जे दौरान जेकॾहिं आज़ान मिले त आज़ान जो जवाब उन वक़्त ॾिजे या बाद में ॾिजे। त इन में सूरत इहा आहे त आज़ान जो जवाब ॾियणु वाजिबु आहे, पर फिल फॉर जवाब ॾियणु वाजिबु न आहे। यानी जीअं ई आज़ान थिए थी उन वक़्त जवाब ॾियणो आहे, बाद में कज़ा थी वेंदो, ईअं न आहे। आज़ान थिए थी तव्हां पंहिंजी मानी खाओ, जॾहिं मानी मुकम्मल थिए त पोइ समूरा जेके आज़ान जा लफ़्ज़ आहिनि उहे दोहरायो, बाद में जवाब ॾियो, लेकिन जवाब ॾियणो आहे, जवाब ॾियणु वाजिबु आहे। फिल फॉर जवाब ॾियणु इहो को ज़रूरी न आहे। माण्हू मानी में या क़ुरान जी तिलावत में या सबक़ पढ़ाए थो, त इन्हनि सूरत में अज़ान थी वञे भलजा, तव्हां पंहिंजो कमु या पंहिंजी क्लास कंप्लीट करे पोइ तव्हां अज़ान जो जवाब ॾेई सघो था। 4 सवाल इहो आहे त हर मस्जिद जी अज़ान जो जवाब ॾिजे या सिर्फ़ु पंहिंजी मस्जिद जो। हिके वक़्त में हिकिड़ी अज़ान जो जवाब ॾियणु वाजिबु आहे। हिकु ई वक़्त जे अंदरि ज़ाहिरा इलाक़नि में मुख़्तलिफ़ मस्जिदनि मां लाउड स्पीकर लॻनि अज़ान जी आवाज़ ईंदी आहे, त इन सूरत में जेकी इलाइक़े जी जामिया मस्जिद आहे, शहरनि में जेकी जामिया मस्जिद आहे उन जी आज़ान जो जवाब ॾिजे, या जेकी घर जे ज़्यादा क़रीब मस्जिद आहे उन जी आज़ान जो जवाब ॾिजे। हर मस्जिद जी आज़ान जो जवाब ॾियणो इहो को ज़रूरी न आहे।